लियो मिठा तोखे न चवा त भला के चवा ओ मुझो करीम अल्लाह फकीर अरबाब अली साईं बादशाह जेके भी दिलन में जायज तमन्नावान वे पूरी फरमा। फकीर अरबाब अली साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं के रोजी में जारी गईबी गंज गंज अता फरमा। बाबा जी अल्लाह वधायो भंड साईं के साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं दीदार अहमद सियाल साईं मोहम्मद बिलावल साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। मुजाहिद हुसैन सुमरो साईं के नबी सरदार जो वास्तो थी इमाम हुसैन जो वास्तो थी जोड़ी पुटन जी अता फरमा। इरशाद अली साईं के नौकरी अता फरमा। ओ मौला अज असां जे फकीर साईं के मुखे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जो वास्तो थिए हाकिम अली रिंद बलोच साईं ते जे पुटन बचड़न ते जेके भी मुसीबत उन सब दूर फरमा। फराद हुसैन मेमून साईं क़यामत ते हिन जो हथ न मुझे इनके ज़ाहिरी गैबी गंज अता फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि के शफात फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। बेरोजगारन के रोजी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारित खां बचा। ओ मौला सजे पाकिस्तान में सऊदी में ईरान इराक शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवात चनिया दुआ कबूल फरमा। ओ मौला ए करीम अज जे साईं जेके सदाम हुसैन साईं सेवण वारा बुलेदी साहब उन्हनि जे नंढड़ी जो ऑपरेशन आहे कराची में खैर सां उन्हनि जो ऑपरेशन थे उन न्याणी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।